من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم الذين إن مكناهم في الأرض أقاموا الصلاة وآتوا الزكاة وأمروا بالمعروف ونهوا عن المنكر ولله عاقبة الأمور। हर किस्म जी हमद सना कायनात जे खालिक दिलन जे मालिक अर्रहमान अलमन्नान अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जिला दुरूद सलाम प्यारे पैगम्बर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजन मुख्तसर हमद सलात का बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वाक़ियो हिकिड़ो किस्सो बयान कंदे फरमाइनि था त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात जे लाइ वञां थो व माई रजुलानि मिनल अशअरिय्यीन मूसां गॾु अशअरी कबीले जा ॿ माण्हू हुया अहदुहुमा अन यमीनी हिकिड़ो शख़्स मुंहिंजे साॼे पासे खां हले पियो वल आख़िरु अन यसारी ॿियो खाॿे पासे खां हले पियो ऐसी ताईं त असीं हलंदे हलंदे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुतासीं वहुव यस्ताको असां ॾिठो त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसवाक करे रहिया ॾंदण ॾेई रहिया जीअं पहुतासीं गुफ़्तगू शुरू थी फरमाइनि था मूंखे ताजुब थियो फ़कीलाहुमा यसअलानिल अमल उहे ॿई अशअरी कबीले जा माण्हू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां को उहिदो घुरी रहिया हुआ असांखे सियासत में को उहिदो खपे असांखे का सियासी सीट मतलूब आहे ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीम हुक्मरानी करण चाहियूं था फरमाइनि था अबू मूसा रज़ी अल्लाह जीअं उन्हनि इहा दरख़्वास्त कई इमामुल अंबिया मूंखे चयो अबू मूसा ही छा आहे इन सवाल जो मतिलबु इहो हो त अबू मूसा तव्हां कहिड़ा माण्हू वठी आया हो ही कहिड़ी अजीब ॻाल्हि थी वई
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी महफ़िल में अचण वारनि माण्हुनि कहिड़ी दरख़्वास्त पेश कई आहे। ये लफ़्ज़ चवण खां बाद फरमाइनि था वलाकिन निज़हब अंत इलल यमन। हे अबू मूसा, हिकिड़ो उसूल, हिकु क़ाइदो, हिकिड़ो कानून यादि रखो। कंहिंजी सियासत जो कानून? इमामुल अंबिया जी सियासत जो कानून, रियासत मदीना जो कानून, अल्लाह कमुल हाकिमीन जे पैगंबर जो कानून, ता क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि जे लाइ हिकिड़ो दस्तूर ऐं हिकिड़ो आइन। पाण फरमाइनि था इन्ना ला नस्तईन अलल अमल मन अरादा। अबू मूसा यादि रखो, दुनिया जो जेको बि इंसान उहिदे जी तलब करणु चाहे थो, हुक्मरानी जी लालच दिल में रखे थो, सियासत जी हिर्स उनजे दिल में मौजूद है, इन्ना ला नस्तईन, असां अहिड़े माण्हू जी कॾहिं बि मदद कोन कंदासीं। माना कि इमामुल अंबिया जे कानून में हरीस माण्हू खे हुकूमत जो हक़ ई कोन्हे। रियासत मदीना जे आइन में, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून में कंहिं उहिदे जी लालच रखंदड़ इंसान जो को हक़ ई कोन्हे, हू हुकूमत जो लाइक़ ई कोन्हे, हू हुकूमत जे लाइ अहल थी कोन थो सघे। पोइ अॻिते फरमायूं वलाकिन निज़हब अंत। अबू मूसा, ही ॿई माण्हू कोन था वञी सघनि। जिन्हनि खे उहिदे जी लालच आहे, इन्हनि खे उहिदो कोन मिलंदो। वलाकिन निज़हब अंत। अबू मूसा, हाणे तव्हां जे लाइ हुकुम इहो आहे, तव्हां वञो, तव्हां यमन जा गवर्नर आहियो, अव्हां हुकूमत करे सघो था, अव्हां जे दिलि में लालच कोन्हे, अव्हां सियासत जे लाइक़ु आहियो, छा लाइ त अव्हां जे दिलि में सियासत जे लाइ हिर्स कोन्हे। ए अबू मूसा, तव्हां वञो, तव्हां यमन जा गवर्नर आहियो। फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम सां यमन पहुचां थो, यमन जी हुकूमत संभालियां थो। मुंहिंजे कुझु ॾींहंनि खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलिनि था। मुआज़, हाणे तव्हां बि वञो, तव्हां बि वञी यमन जी हुकूमत में तव्हांजो बि हिस्सो आहे। अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु जीअं पहुता त मूंसां गॾु हिकिड़ो माण्हू हुयो जेको ॿधल हुयो। मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा सवारी ते मौजूद आहिनि। मूं उन्हनि जे लाइ हिकिड़ो विहाणो रखियो त मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं पहुचनि था, हाणे उहे बि यमन जा सियासतदान आहिनि, हाणे हुकूमत में उन्हनि जो बि हिस्सो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे बि उहिदो ॾिनो आहे, पर मुसलमानो उन्हनि सां गॾु को प्रोटोकॉल कोन हो। कारून वांगुरु को वॾो काफ़िलो उन्हनि सां गॾु कोन हुयो। हू अकेला आया, तन्ना आया, पंहिंजी सवारी ते सवार आहिनि। अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जे लाइ सिर्फ़ु एतिरो कयो आहे जो हिकिड़ो विहाणो रखियो अथनि त मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु इन ते टेक लॻाए वेहंदा। फरमाइनि था मुआज़, पंहिंजी सवारी तां हेठि लहो। लहण खां पहिरियां चवणु लॻा अबू मूसा, ही माण्हू केरु आहे जंहिंखे तव्हां ॿधे रखियो आहे, जेको जकड़ियल पियो आहे? अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुआज़, ॻाल्हि ही आहे, ही शख़्स यहूदी हुयो, उन खां बाद मुसलमान थियो, सुम्मा तहव्वदा, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे फिरी वरी यहूदी थी वियो आहे, मुर्तद थी वियो आहे, इन करे ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ए अबू मूसा, मुआज़ एसि ताईं सवारी तां कोन लहंदो, मुआज़ एसी ताईं तव्हां सां गुफ़्तगू शुरू कोन कंदो। मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सवारी तां हेठि ज़मीन ते कदम एसि ताईं कोन रखंदो हत्ता युक़्तला, जेसी ताईं मुर्तद खे मुर्तद जी सज़ा न थी मिले, जेसी ताईं हिन शख़्स जो कंध हिन जे जिस्म खां जुदा नथो कयो वञे, एसी ताईं आउं पंहिंजी सवारी तां हेठि कोन लहंदुसि। इहे जुमला चई फरमाइनि था क़ज़ाउल्लाह व रसूलिही, अबू मूसा, इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे, इहो उनजे रसूल जो फ़ैसिलो आहे। क़ज़ाउल्लाह व रसूलिही,
अबू मूसा इहो अल्लाह उन रसूल जो फ़ैसिलो आहे। टे दफ़ो फरमाइनि था क़ज़ा अल्लाह व रसूल, इहो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो आहे। अबू मूसा उन महल हुकुम ॾिनो, उन वक़्तु मुर्तद खे मुर्तद हुजण जी सज़ा मिली। माज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सवारी तां हेठि लथा। ॿ सियासतदान, ॿ उहिदेदार, ॿई हुक्मरान, ॿिन्ही ॾींहुं पहिरीं महफ़िल, ॿिन्ही ॾींहुं पहिरीं गुफ़्तगू, ॿिन्ही ॾींहुं पहिरीं कचहरी। गुफ़्तगू जो उन्वान आहे तहज्जुद, गुफ़्तगू जो मौज़ू आहे तहज्जुद। सियासतदान हुजनि त अहिड़ा हुजनि, हुक्मरान हुजनि त अहिड़ा हुजनि जेके फ़राइज़ जा बि पाबंद, नवाफ़िल जा बि पाबंद, तहज्जुद जा बि पाबंद। हिक ॿिए सां जीअं कचहरी शुरू थी पुछण लॻा तहज्जुद कीअं पढ़ंदा आहियो, क़ुरान ॿुधायो भला तव्हां कीअं पढ़ंदा आहियो। ॿिन्ही जो मौज़ू क़ुरान जी तिलावत आहे, ॿिन्ही जो मौज़ू तहज्जुद आहे। हिकिड़ो चए थो आऊं हलंदे फिरंदे सवारी ते वेहंदे हर हाल में अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे। ॿियो चए थो कुझु हिसो निंड कंदो आहे, कुझु हिसो तहज्जुद पढ़ंदो आहे। फ़अहतसिबु नौमती कमा अहतसिबु क़ौमती, जीअं आऊं तहज्जुद में सवाब जी उम्मीद रखां थो, ईअं आऊं निंड में बि रब्बुल आलमीन खां सवाब जी उम्मीद रखां थो। मुसलमानो, ॿ सियासतदान, ॿिन्ही ॾींहुं पाण में कचहरी, ॿिन्ही ॾींहुं पाण में गुफ़्तगू। उन्वान कहिड़ो हुयो? उन्वान हुयो तहज्जुद। इन हदीस में टे वॾा सबक़ मिलनि था। यादि रखो, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून में उहिदे जो हक़ सिर्फ़ु उन खे आहे जंहिंजे दिलि में लालच न हुजे, जंहिंजे दिलि में कुर्सी जी लालच न हुजे, जंहिंजे दिलि में हुक्मरानी जी तमा न हुजे, जेको हरीस आहे रियासत मदीना जे कानून में हुकूमत जे लाइ हो नाअहल आहे, उनखे हुकूमत मिली कोन थी सघे। मुसलमानों, कॾहिं असां सोचियो आहे इन हदीस जे इन उसूल मुताबिक़ असांजे वतन अज़ीज़ में हुकूमत जो अहल केरु आहे, हुकूमत जे लाइक़ केरु आहे, हुकूमत जे क़ाबिल केरु आहे? मुसलमानों, क़ुरान जो आहे, रब्बुल आलमीन जो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आइन जेकॾहिं नाफ़िज़ थी वञे, सोचो असांजे मुआशरे जो अहल केरु थींदो ऐं नाअहल केरु थींदो। असांजे मुआशरे में हुकूमत जे क़ाबिल ऐं लाइक़ केरु बणिजे थो। ऐं उन खां पोइ असां कॾहिं सोचियो आहे ही डेमोक्रेसी आहे किथां आहे, ही आख़िर जमहूरियत आहे त आहे छा? असां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर करियूं, असां कॾहिं इहा शइ सोचियूं त इहो जमहूरियत जो आइन, जमहूरियत जो कानून आख़िर कहिड़ी शइ आहे, असां वटि आयो कीअं? सभ जा सभु उन जे पुठियां नेक, निमाज़ी, बुज़ुर्ग, तहज्जुद गुज़ार, दीनदार, बेदीन, फासिक, फाजिर, क़ुरान जी तिलावत करण वारा, क़ुरान खे साल हा साल विसारण वारा, सभ जा सभु सियासतदान आहिनि, सभ जा सभु हुक्मरान आहिनि, सभिनी जो डेमोक्रेसी में हिस्सो आहे। मुसलमानों, मिंबर ते बि कंहिंजी मुखालिफ़त नथो चाहियां, ऐं हक़ाइक़ ॿुधाइण चाहियां, ऐं हिकिड़ी वज़ाहत करणु चाहियां थो जमहूरियत आहे छा, असां वटि कीअं आई आहे। ॾिसंदे ॾिसंदे सभ जा सभु माण्हू उन जे पुठियां लॻी पिया। मुसलमानों, यादि रखो, जमहूरियत जो हिकिड़ो मतिलबु आहे गवर्नमेंट ऑफ द पीपुल, माना इंसानियत जो कानून, बाय द पीपुल माना इंसाननि जे ज़रिए, फॉर द पीपुल मतलब के इंसाननि जे लाइ। इहो कानून किथां जो ठहियल आहे? अमेरिका जो ठहियल आहे। असां छा था चऊं? असांजी सियासत, असांजी हुक्मरानी, असांजी जमहूरियत। मुसलमानों, इहा तव्हांजी सियासत कोन्हे, इहा यहूद जी सियासत आहे, इहा ईसाइयुनि जी सियासत आहे। तव्हांजी जमहूरियत कोन्हे, इहा यहूद, नसारा ऐं यूरोप जी सियासत आहे जेका असां मुसलमाननि खे ॾिनी वई आहे। ऐं असां ॾिसंदे ॾिसंदे सभ जा सभु अंधाधुंध उन जे पुठियां हली पियासीं। छा था सम्झो? जंहिं सियासत जी पहिरीं शिके आहे, जंहिं डेमोक्रेसी जो पहिरियों कानून इहो आहे, जंहिंजो पहिरियों जुमिलो इहो आहे गवर्नमेंट ऑफ द पीपुल, ॿियनि लफ़्ज़नि में ऑर्डर ऑफ द पीपुल, माना के इंसानियत जो कानून। अल्लाह जे लाइ इन मस्जिद में वेहंदड़, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदड़, अल्लाह जो हिकिड़ो बंदो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जो हिकिड़ो उम्मती आसानी सां सम्झी सघे थो कानून त अल्लाह जो हलंदो आहे, आइन त रब्बुल आलमीन जी तरफ़ां मिलंदो आहे,
कानून तो वो हूंदो आहे जंहिंजी वज़ाहत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। हे इंसानियत जो कानून किथां आयो आहे? इहो जुमिलो पढ़ी ईअं लॻे थो जमहूरियत हिकिड़ो अलॻि मज़हब आहे, जमहूरियत हिकिड़ो अलॻि दीन आहे, जमहूरियत हिकिड़ो अलॻि कानून आहे जंहिंजो परे परे ताईं अल्लाह जे क़ुरान सां बि ताल्लुक़ कोन्हे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान सां बि ताल्लुक़ कोन्हे। अल्लाह जो कानून छा आहे? अल्लाह जो कानून आहे त कानून सिर्फ़ु रब्बुल आलमीन जो हलंदो, इंसानियत जो कानून कोन हलंदो, माण्हुनि जो कानून कोन हलंदो, आवाम जो कानून कोन हलंदो। इंसानियत जी जेका ठहियल गवर्नमेंट आहे उन्हनि जो कानून बि कोन हलंदो, कानून हलंदो सिर्फ़ु रब्बुल आलमीन जो। अल्लाह ताला फरमायो अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, छा अल्लाह हाकिमनि जो हाकिम कोन्हे? छा अल्लाह बादशाहनि जो बादशाह कोन्हे? हाकिमियत अल्लाह जी हलंदी, कानून रब्बुल आलमीन जो हलंदो। रब्बुल आलमीन फरमायो अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र, ख़बरदार मख़लूक बि मुंहिंजी आहे तो हुकुम बि मुंहिंजो हलंदो, मख़लूक बि मुंहिंजी आहे उन जे मथां कानून बि मुंहिंजो हलंदो। हीउ किथां अची वियो इंसानियत जो कानून? हीउ किथां अची वियो माण्हुनि जो कानून? ऐं यादि रखो जेको अल्लाह जो हुकुम नथो सम्झे, जेको अल्लाह जे कानून जी हैसियत खे नथो सम्झे, जेको रब्बुल आलमीन जे ॾिनल क़ुरान जे कानून खे कोन थो सम्झे, त ख़बर अथव अल्लाह जो उन जे लाइ फ़ैसिलो छा आहे, क़ुरान जो उन जे लाइ फ़ैसिलो छा आहे। सूरह माइदा खे पढ़ूं था, आयत नंबर 44 आहे। रब्बुल आलमीन फरमायो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल काफिरून, जेके अल्लाह जे नाज़िल कयल कानून मुताबिक फ़ैसिलो कोन था कनि, जेके अल्लाह जे नाज़िल कयल क़ुरान मुताबिक फ़ैसिलो कोन था कनि, फउलाइका हुमुल काफिरून, उहे इंसान काफ़िर आहे। पाण उन ते कुफ्र जी फतवा त कोन था आणे सघूं, पर अल्लाह जे कानून जी अहमियत केतिरी वॾी आहे। ऐं असां चयो इंसानियत जो कानून, असां चयो माण्हुनि जो कानून। इन खां अॻी बि आयत, आयत नंबर 45, रब्बुल आलमीन फरमायो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुज़ ज़ालिमून, जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब मुताबिक फ़ैसिलो नथा कनि उहे ज़ालिम ऐं मुशरिक आहिनि। मुसलमानो, असां वटि कानून कहिड़ो आहे? असां वटि आइन कहिड़ो हलंदो आहे? असां वटि दस्तूर कहिड़ो हलंदो आहे? वरी सूरह माइदा आयत नंबर 47 में रब्बुल आलमीन फरमायो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल फासिकून, जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब मुताबिक फ़ैसिलो नथा कनि उहे फासिक ऐं फाजिर आहिनि। अल्लाहु अकबर। रब्बुल आलमीन फरमाए तो उहे बेदीन न आहिनि, अल्लाह कबुल हाकिमीन फरमाए तो उहे ज़ालिम आहिनि, अल्लाह कबुल हाकिमीन फरमाए तो उहे फासिक ऐं फाजिर आहिनि जिन्हनि रब्बुल आलमीन जे कानून खे छॾे ॾिनो आहे। सवाल करियो असांजे स्कूल में कहिड़ो आइन हलंदो आहे? सवाल करियो असांजे कोर्ट में कहिड़ो कानून हलंदो आहे? सवाल पुछो असांजो वकील, असांजो जज कहिड़ो आइन ऐं कानून पढ़ंदो आहे? माज़रत सां असांजा वकील, क्लार्क, जज सभु चवनि था नऊज़ुबिल्लाह सुम्मा नऊज़ुबिल्लाह असां वटि बरतानिया जो कानून हलंदो। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो तव्हांखे छा थियो? तव्हां अल्लाह जे कानून खे ईअं हमेशह जे लाइ विसारे छॾियो। तव्हां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल आइन खे ईअं हमेशह जे लाइ विसारे छॾियो। मुसलमानो, असां अहिड़ो विसारे वेठासीं जो नऊज़ुबिल्लाह असांजो परे परे ताईं अल्लाह जे कानून सां को ताल्लुक़ ई कोन्हे। ताजुब जी ॻाल्हि आहे, केरु ॻाल्हाए बि कोन थो, केरु बयान बि कोन थो करे, केरु तस्किरो बि कोन थो करे। ऐं मुसलमानो, आउं हिकिड़ो तालिब इल्म आहियां, पर सभिनी खे ख़बर आहे छा लाइ कोन था ॻाल्हाइनि। ॿई ॻाल्हियूं आहिनि, या त ड्रिजूं था या त मतिलबु। ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि आहे, या त सभु जा सभु एॾा ख़ौफ़ज़दा आहियूं जो नऊज़ुबिल्लाह क़ुरान जे कानून जी ॻाल्हि ई ख़तमु थी वई। सभु जा सभु एॾा ॾिनल आहियूं त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल कानून जी ॻाल्हि ई ख़तमु थी वई आहे। या त असांजो को मतिलबु फाथल आहे, साईं हल्की का नौकिरी मिली वेंदी, का कुर्सी मिली वेंदी, को उहिदो मिली वेंदो, पंहिंजे मतिलब जो हुक्मरान ईंदो, पंहिंजी ॻाल्हि हली वेंदी, पंहिंजा फ़ैसिला मंझराए वठंदासीं, सही हुजो या ग़लति हुजो, कामयाब थींदासीं, दुनिया कामयाब चवंदी, दौलत पंहिंजी हूंदी, कुर्सी पंहिंजी हूंदी, उहिदो पंहिंजो हूंदो, जिते वेंदासीं उते ॻाल्हि हलंदी। ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि आहे, या सभु ख़ौफ़ज़दा या नऊज़ुबिल्लाह सभु जा सभु मतिलबी। नतीजो इहो निकितो त अल्लाह जो कानून हमेशह जे लाइ विसरियो,
कहिड़ा बि आहियूं, कीअं बि आहियूं, ख़ताकार बि आहियूं, गुनहगार बि आहियूं, पर अल्लाह जे कानून जी ॻाल्हि त करे सघूं था, उन आइन खे नाफ़िज़ करण जी ॻाल्हि त करे सघूं था। अल्लाह वतन अज़ीज़ ते रहम फरमाए, असांजे मुल्क पाकिस्तान ते रहम फरमाए। पर हिकु सवाल आहे जेको हमेशह जे लाइ बाक़ी आहे, असां कॾहिं सोचियो आहे पाकिस्तान जो आइन अलॻि छो ठहियो? पाकिस्तान जो आइन अलॻि आहे, क़ुरान कोन्हे। पाकिस्तान जो आइन अलॻि आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान कोन्हे। मुसलमान उसूल ते असां चऊं था इस्लामी जमहूरिया पाकिस्तान, उसूल ते इहो आहे हिते आइन हुजे हा त अल्लाह जो क़ुरान हुजे, हिते आइन हुजे हा त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुजे हा। उन खां बाद मुसलमानों कॾहिं तन्हा वेही, अकेला वेही, ठीकु आहे ख़तीब खे छॾियो, हिकु तालिब इल्म जे ॻाल्हियुनि खे छॾियो, कॾहिं तन्हा वेही पाण सोचियो आहे हिन जमहूरियत जे अचण खां पोइ नुक़सान केतिरा थिया आहिनि? तव्हां पाण सोचो कि पढ़ण जी ज़रूरत कान्हे, माहिर थियण जी ज़रूरत कान्हे, हिन जे लाइ स्कॉलर या फिलासफर थियण जी ज़रूरत कान्हे। मुसलमानों तव्हां पाण में वेही सोचो त हिन जमहूरियत खां बाद नुक़सान केतिरा आया। नाइंसाफ़ी इन जो नतीजो आहे, ज़ुल्म इन जो नतीजो आहे, तकब्बुर इन जो नतीजो आहे, अल्लाह जे कानून जी मुखालिफ़त इन जो नतीजो आहे, क़ुरान जे कानून खे छॾण इन जमहूरियत जो नतीजो आहे, फरामीन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾण इहो बि जमहूरियत जो फितनो आहे। अल्लाह जो कानून हमेशह जे लाइ ख़त्म कयो वियो, नऊज़ु बिल्लाह, इहो बि जमहूरियत जो फितनो आहे। ॻाल्हि मुसलमानों हिते ख़त्म कोन्हे, बेपर्दगी जो फितनो पंहिंजे इंतहा ते पहुतो आहे। माज़रत सां ऐं चवणु चाहियां थो केरु नाराज़ न थिए, हिकिड़ी हक़ीक़त आहे, नबी जी सुन्नत पंहिंजे चेहरे ते सजाइण वारा मुसलमान, पाण खे उलमा चवण वारा मुसलमान, मेंबर ऐं महराब जा मालिक मुसलमान, उहे बि हिकु औरत सां गॾु बीठा आहिनि, बेपर्दगी जी इंतहा थी वई। इहो बि जमहूरियत जो फितनो, इहो बि जमहूरियत जो फितनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो उन कौम जो छा थींदो, उहा कौम कीअं कामयाब थींदी, वल्लो अमरहुम इम्रा, जिन्हनि पंहिंजी हुकूमत हिकु औरत जे हवाले करे छॾी। ॿिया पंहिंजा अहले हदीस बि चवनि था हिकु औरत खे वोट ॾेई, उहा तव्हांजी हुक्मरान थी सघे थी। मुसलमानों फितना पंहिंजे उरूज ते पहुता, फितना पंहिंजे इंतहा ते पहुची चुका, ऐं उन खां पोइ पाण एॾा नादान, बल्कि आउं जेकॾहिं बेवकूफ़ चवां तॾहिं बि इहो लफ़्ज़ हिन क़ौम ते दुरुस्त थींदो। असांजा माण्हू विया मौसीक़ी जे आवाज़नि में वोट ॾेई आया, हिन क़ौम खे नचाए उन खां वोट वरिता विया, हिन क़ौम खां डांस कराए उन खां वोट वरिता विया, हिन क़ौम जे साम्हूं मौसीक़ी हलाए उन खां वोट वरिता विया। हे क़ौम एॾी नादान आहे जो इन कैफ़ियत में वोट ॾेई आई, जेके क़ौम खे नचणु सेखारींदा हुजनि, नऊज़ु बिल्लाह, जेके क़ौम खे मौसीक़ी सेखारींदा हुजनि, नऊज़ु बिल्लाह, उन्हनि खां इंसाफ़ जी उम्मीद रखूं था, उन्हनि खां अदल जी उम्मीद रखूं था, उन्हनि खां असां मुल्क जी हिफ़ाज़त जी उम्मीद रखूं था। अल्लाह माफ़ करे जिनखे सूरह इख़लास पढ़णु न ईंदी हुजे, उन खां कहिड़े ख़ैर जी उम्मीद रखूं? बसि पंहिंजो को मतिलबु आहे, बसि पंहिंजो को मफ़ाद आहे, ख़ुदि गर्ज़ी जी इंतहा थी वई। असां सभिनी चयो हिन पार्टी खां अलावा ॿी का पार्टी कोन्हे, हिन पार्टी खां अलावा हिन जे मुक़ाबले में ॿियो केरु आहे ई कोन, असांजा मसाइल इताल थी वेंदा। अल्लाह जो हुकुम किथे आहे मुसलमानो? अल्लाह जो कानून किथे आहे मुसलमानो? ला इलाहा इल्लल्लाह जी तकाज़ा छा आहे? मूंखे अल्लाह जी रज़ा जे लाइ ॿुधायो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मतिलबु छा आहे? सॼी ज़िंदगी 5 साल रोअंदासीं, चेहरे ते धक बणंदासीं, गारियूं ॾियण वारा गारियूं बि ॾींदा, घटि वधि ॻाल्हाइण वारा घटि वधि बि ॻाल्हाईंदा, आख़िर में टाइम ईंदो फ़ैसिलो छा थींदो? हिन पार्टी जे मुक़ाबले में ॿी का पार्टी कोन्हे, हाणे वोट ई न ॾियो आहे। मुसलमानों अल्लाह जी रज़ा जे लाइ सोचो, अल्लाह जी रज़ा जे लाइ सोचो। ऐं तव्हांखे अल्लाह जे कानून जी अज़मत सेखारियां। मुंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़री आहे, मूं अॼु ताईं वोट कोन ॾिनो आहे, ऐं मूंखे रब जी ज़ात में उमेद आहे इन जमहूरियत में इंशाअल्लाह ज़िंदगी भर कम अज़ कम असांजो हिसो कोन हूंदो, घटि में घटि असांजो हिसो न हूंदो। माण्हुनि जी मर्ज़ी आहे, जीअं चाहिनि ज़िंदगी गुज़ारिन, पर जमहूरियत हिकिड़ो मज़हब ई अलॻि,
जमहूरियत हिकिड़ो कानून ई अलॻि आहे, जंहिं कानून खां बाद रब जो कानून ख़तम थी वञे। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो तव्हांजो हिस्सो कीअं थींदो? जंहिं कानून खां बाद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून ख़तम थी वञे, ए नबी जा उम्मतियो तव्हांजो हिस्सो कीअं थींदो? ऐं अफ़सोस हुजे उन्हनि माण्हुनि ते जेके चवंदा हीअ शइ अमानत आहे। इहा अमानत कहिड़े पैगंबर अदा कई? इहा अमानत कहिड़े नबी अता कई आहे? मुसलमानो या हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान तव्हांखे मूंखे सम्झाए थो, जंहिं दिल में हिर्स आहे, जंहिं दिल में लालच आहे त आउं हुक्मरान बणिजी वञा, इक़्तिदार मूं ॾे हुजे, हुकूमत मूं ॾे हुजे। इमामुल अंबिया फरमाइनि था असांजी नज़र में नाअहल आहे। जेको नबी जी नज़र में नाअहल हुजे, मुसलमानो अव्हांजे मुंहिंजे नज़रनि में कीअं अहल थी सघे थो? उन खां बाद हिन हदीस जो ॿियो अहम कानून इहो अव्हांखे मूंखे सम्झ में आयो। मुसलमानो हिन ख़त्ते में, हिन इलाइक़े में जिते बि ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मौजूद हुजनि, उते अल्लाह जे कानून जी ॻाल्हि करियो, उते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून खे नाफ़िज़ करण जी ॻाल्हि करियो। मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु जा जुमला केॾा क़ीमती हुया। हिकु दफ़ो न 3 दफ़ो चयूं क़ज़ाउल्लाह व रसूल, अल्लाह जो फ़ैसिलो उन नबी जो फ़ैसिलो। क़ज़ाउल्लाह व रसूल, अल्लाह जो फ़ैसिलो उन नबी जो फ़ैसिलो। क़ज़ाउल्लाह व रसूल, अल्लाह ऐं उन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो। मुसलमानो अचो इन कानून जी ॻाल्हि करियो, इन कानून के नाफ़िज़ करण जी ॻाल्हि करियो। हिते हिकु जुमिलो शेख अलबानी रहमहुल्लाह जो ज़िक्र करणु चाहियां थो। वॾो प्यारो जुमिलो उन्हनि चयो हो। उन्हनि चयो त अक्सर माण्हुनि खां असां ॿुधो आहे हू पंहिंजे मुल्क में इस्लाम जे कानून खे नाफ़िज़ करण जी ॻाल्हि कनि था, पर ताजुब आहे उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में इस्लाम जो कानून नाफ़िज़ कोन कयो आहे। पाण सभु चऊं था, हिन में मस्जिद में वेठल हर माण्हू चए थो, हर ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो चए थो असांजे मुल्क में इस्लाम जो कानून हुजे, असांजे मुल्क में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून हुजे। मुसलमानो सोचो, छा असां पंहिंजी ज़िंदगी में नाफ़िज़ कयो आहे? छा मूं पंहिंजे निगाहुनि खे अल्लाह जो कानून सेखारियो आहे? छा मूं पंहिंजी ज़बान खे अल्लाह जो कानून सेखारियो आहे? छा मूं पंहिंजे दिल, पंहिंजे किरदार, पंहिंजे अखलाक, पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे ताल्लुकात खे अल्लाह जो कानून सेखारियो आहे? छा अल्लाह जो हुकुम मूं पंहिंजी ज़िंदगी ते नाफ़िज़ कयो आहे? मुसलमानो अचो, मुंहिंजी हिकिड़ी दरख़्वास्त, सभ खां पहिरियां पंहिंजी ज़िंदगी में नाफ़िज़ कयो, पंहिंजे वजूद में नाफ़िज़ करियो, पंहिंजी ज़ात जे मथां अल्लाह जो कानून नाफ़िज़ करियो, निगाह जे मथां अल्लाह जो कानून, ज़बान जे लाइ अल्लाह जो कानून, ॻाल्हाइण गुफ़्तगू कचारी जे लाइ अल्लाह जो कानून, अव्हांजी मोहब्बत, तव्हांजी नफ़रत, तव्हांजे जज़्बात जे लाइ अल्लाह जो कानून, अव्हांजी दोस्ती, अव्हांजी दुश्मनी जे लाइ अल्लाह जो कानून, अव्हांजे कारोबार, अव्हांजी दुकानदारी, अव्हांजी तिजारत जे लाइ रब्बुल आलमीन जो कानून, अव्हांजी घरेलू ज़िंदगी, अव्हांजी ॿाहिरि जी ज़िंदगी, अव्हांजूं इबादात, तव्हांजा मामलात, सभिनी जे लाइ अल्लाह जो कानून। अला लहुल ख़ल्क़ वल अम्र, रब्बुल आलमीन फरमायो मख़लूक बि मुंहिंजी आहे त कानून बि मुंहिंजो हलंदो। असां हुक्मरान खे त कोन था चई सघूं, असां अदालत में वेठल जज खे त कोन था चई सघूं, असां कंहिं उहिदेदार, कंहिं ऑफिसर खे कोन था चई सघूं, पर मुसलमानो थोरी देरि जे लाइ सोचो, असां पंहिंजो पाण खे त चई सघूं था, असां पंहिंजो पाण खे त सम्झाए सघूं था, मूं पंहिंजी ज़िंदगी जे मथां अल्लाह जो कानून केतिरो नाफ़िज़ कयो आहे? छा मुंहिंजी निगाह अल्लाह जे कानून जी मुखालिफ़त कोन कंदी? छा मुंहिंजी ज़बान अल्लाह जे कानून जी मुखालिफ़त कोन कंदी आहे? छा मुंहिंजी दिल अल्लाह जे कानून जी मुखालिफ़त कोन कंदी आहे? मुसलमानो असीं पाण नाफ़रमान, असीं पाण ख़ताकार आहियूं, असीं पाण गुनहगार आहियूं। अचो इब्तिदा करियो पंहिंजी ज़ात, पंहिंजे वजूद खां। तंहिं करे के मुफ़स्सिर जो कौल आहे, उन्हनि चयो क़ुरान खे पंहिंजी ज़िंदगी ते नाफ़िज़ करियो, ज़मीन ते पाणे नाफ़िज़ थी। क़ुरान खे पंहिंजी ज़ात जे मथां नाफ़िज़ करियो, हिन ज़मीन जे मथां पाणे नाफ़िज़ थी वेंदो। ऐं उन खां पोइ हिन हदीस मां टियों अहम मसइलो मूंखे अव्हांखे इहो सम्झ में आयो। दुआ घुरो रब अव्हांखे मूंखे अहिड़ा हुक्मरान अता फ़रमाए, अल्लाह असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फ़रमाए, अल्लाह असांजे मुल्क खे अमन अमान वारो मुल्क बणाए। मुसलमानो सोचण जी ॻाल्हि आहे, हुक्मरान हुजनि त अहिड़ा हुजनि जेके वेठा, जिन्हनि जी पहिरीं कचहरी इहा थी, ॿुधा तहजुद कीअं पढ़ंदो आहे? ए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुक़रर कयल गवर्नर, ॿुधा भला क़ुरान कीअं पढ़ंदो आहे? छा पंहिंजी कचहरी बि इहा थींदी आहे? छा
छा पाण तन्हाई निजी महफ़िल में वेही इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं? छा पाण इहा बि गुफ़्तगू कंदा आहियूं? काश ज़िंदगी में को अहिड़ो दोस्त बि हुजे जेको हाल अहवाल पुछण खां पोइ ईअं बि चवे ॿुधा निमाज़ जो कहिड़ो हाल आहे, जेको हाल अहवाल पुछण खां बाद ईअं बि चवे ॿुधा तहज्जुद पढ़ंदो आहियां कोन पढ़ंदो आहियां, जेको हाल अहवाल खां बाद ईअं बि चवे भाउ मुंहिंजा ॿुधा अॼु 24 कलाकनि में क़ुर जी तिलावत कई अथई या कोन कई अथई, ॿुधा तोखे अल्लाह जो क़ुर सम्झ में ईंदो बि आहे या न ईंदो आहे, ॿुधा अस्कार कीअं पढ़ंदो आहे, ॿुधा तूं दुआऊं कीअं घुरंदो आहे। मुसलमानो असीं पाण बेड़ा, अल्लाह माफ़ करे असांजा दोस्त बेड़ा, असांजी दिल बेड़ी, असांजा ख़यालात बेड़ा, असांजा जज़्बात बेड़ा, पोइ अल्लाह रहम करे असांजा हुक्मरान बेड़ा। जहिड़ा असीं पाण हुयासीं नतीजा बि असांखे अहिड़ा मिलिया, हुक्मरान हुजनि त अहिड़ा हुजनि जेके वेठा त फौरन तहज्जुद जो ज़िक्र शुरू थी वियो। ऐं तहज्जुद जी निमाज़ केॾी अज़ीम निमाज़ आहे, जंहिंजी मंज़िलत जो छा चए ॾे, जहिड़े मक़ाम जो छा चए ॾे। रब्बुल आलमीन फरमायो व मिनल लैलि फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात जो उथी तहज्जुद पढ़ंदो कर, मुमकिन आहे तुंहिंजो रब तोखे मक़ाम महमूद अता करे। अल्लाहु अकबर। मक़ाम महमूद जी मंज़िल आखिरत जे मैदान महशर जी अज़ीम तरीन मंज़िल जेका मिले तो फ़क़त एक इंसान के मिले ऐं उहा मिले तो मोहम्मद के मिले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हें जो तज़किरो अल्लाह बाद में कयो आहे, पहिरियां तहज्जुद जो तज़किरो। मुसलमानो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो इन आयत जो वॾो सबक़ इहो आहे, अल्लाह वटि मक़ाम चाहियो था, अल्लाह जे नज़रनि में इज़त चाहियो था, अल्लाह जे नज़रनि में हैसियत चाहियो था, चाहियो था अल्लाह तव्हां सां मोहब्बत करे, चाहियो था अल्लाह जे नज़रनि में तव्हांजी इज़त हुजे, चाहियो था तव्हांजो रब तव्हां सां राज़ी थी पवे, मंज़िलतूं ऐं मक़ाम घुरण चाहियो था दुनिया में बि आख़िरत में। अचो पोइ तहज्जुद जा पाबंद बणिजो, अल्लाह सां कचहरी करियो, रब्बुल आलमीन सां गुफ़्तगू करियो, रात जो उथंदा करियो, तव्हांजी महफ़िल तव्हांजे रब सां हुजे, तव्हांजी राज़दारी तव्हांजे रब सां हुजे, तव्हांजी कचहरी तव्हांजे रब्बुल आलमीन सां हुजे। ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी जा सभु गम रब्बुल आलमीन खे, ॿुधायो ज़िंदगी जूं सभु शिकायतूं पंहिंजे रब्बुल आलमीन खे। इन्नमा अश्को बस्सी व हुज़्नी इलल्लाह। तहज्जुद जे इन औकात में सदे सां मोहब्बत, क़याम सां मोहब्बत, दुआ सां मोहब्बत, व बिल अस्हारि हुम यस्तग़फिरून। तहज्जुद जे इन लम्हात में, तन्हाई जे इन औकात में अल्लाह जी मोहब्बत हुजे, गुनाहनि जी शर्मिंदगी हुजे, रब्बुल आलमीन सां गुफ़्तगू ऐं कचहरी हुजे, तौबा इस्तिग़फ़ार जा लफ़्ज़ हुजनि, तॾहिं वञी मंज़िलतूं मिलनि थियूं, तॾहिं वञी मक़ाम मिलनि था, तॾहिं वञी दुआऊं क़बूल थियनि थियूं। इहा इबादत रब खे केॾी प्यारी इबादत आहे। रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर खे हुकुम ॾिनो, फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिल। ए चादर वेढ़ण वारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुमिल लैला इल्ला क़लीला। रात जो क़याम कंदो कर, कुछ क़याम थोड़ो कंदो कर। कुमिल लैला इल्ला क़लीला निस्फहु अव इनकुस मिन्हु क़लीला। अध रात क़याम कर या उन्हें का कुछ घट वक्त में क़याम कंदो कर। औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। या इन्हें अध रात खां बि तहज्जुद जे वक्त के अञा वधाए छॾ। वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। रुकजी इंतहाई मोहब्बत सां क़ुरान पढ़ंदो कर। इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सक़ीला। छालाए ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांजे मथां तमाम वॾियूं ज़िम्मेवारियूं रखण वारा आहियूं। इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सक़ीला इन्ना नाशियतल लैल हिया अशद्दु वतअन व अक़वम क़ीला। बेशक रात जो उथण ख़्वाहिशात ते कंट्रोल जे लाइ बहितरीन ज़रियो आहे। व अक़वम क़ीला तव्हांजे अक़वाल जे लाइ बहितरीन नमूनो ऐं मिसाल आहे। मुसलमानो, इहा तहज्जुद जी ॻाल्हि रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं सेखारी आहे। सोचो पाण केतिरो सिखियासीं, पंहिंजी ज़िंदगी जूं अदाऊं, पंहिंजी ज़िंदगी जा लम्हात, पंहिंजी ज़िंदगी जी रब्बुल आलमीन सां मोहब्बत। मूंखे अर्श रब जो कसम आहे, अल्लाह सां जेकॾहिं हक़ीक़ी मोहब्बत थी वञे न, पोइ तहज्जुद जे लाइ उथण का मुश्किल ॻाल्हि आहे, पोइ पाणे उथी पवंदासीं। जेकॾहिं अल्लाह सां कचहरी जो शौक़ दिलि में जागी पवे, पोइ पाणे उथी पवंदासीं। जॾहिं दिलि जूं दुआऊं ईअं हुजनि, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका हुब्बक, अल्लाह
आऊं तोखा तुझी मोहब्बत जो सवाल करियां तो व हुब्ब मन युहिब्बुक ऐं जेको तोसां मोहब्बत करे उनकी मोहब्बत जो सवाल करियां तो व हुब्ब अमली युकर्रिबुनी इला हुब्बिक उन अमल की मोहब्बत जो सवाल करियां तो जेको अमल मूंखे तुझी मोहब्बत जे वेझो करे छॾे। ए मुंहिंजा अल्लाह तोखा तुझी मोहब्बत जो सवाल ला जॾहिं इहे सवाल ज़बान ते ईंदा हुजनि ऐं दिल में रब्बुल आलमीन जी मोहब्बत हुजे पोइ तहज्जुद पाणे आसान थी वेंदा। मुसलमानो यादि रखो जंहिं वक़्त जा हुक्मरान तहज्जुद गुज़ार हुया उहो वक़्तु हेॾो अज़ीम हुयो, उहो वक़्तु हेॾो अज़ीम हुयो त इमाम लंबिया फरमायो खैरुल कुरून करनी सभ खां बहितरीन ज़मानो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे। सुम्मल लज़ीन यलूनहुम उन खां पोइ बाद वारो ज़मानो 20 सदी आहे। सुम्मल लज़ीन यलूनहुम उन खां पोइ बाद वारो 3 सदी आहे। मुसलमानो सहाबा जो दौर, ताबईन जो दौर, तबा ताबईन जो दौर, ऊंदाही रातियुनि में क़ुरान जो तिलावतूं ऐं तहज्जुद जो नमाज़ूं, रब्बुल आलमीन सां मोहब्बत, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मोहब्बत, जितां जी रिआया जो हर फ़र्द नेक नमाज़ी ऐं क़ुरान जो पढ़ण वारो, जितां जा हुक्मरान भी तहज्जुद गुज़ार हुया। दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे मूंखे ॿुधायल इन्हनि चंद ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फ़रमाए। अल्लाह ताला वतन अज़ीज़ खे अहिड़ा हुक्मरान अता फ़रमाए जेके हिन मुल्क में अल्लाह जे कानून खे नाफ़िज़ कनि ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून खे नाफ़िज़ कनि। अल्लाह ताला मूंखे अवां खे सभिनी मुस्लमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।